तवज्जह जो एहसान उनके अल्लाह पाक जो शाकिर बनाईंदो आहे, हर नेमत ते शुक्र कंदड़ बनाईंदो आहे। चवे त आउं क़ाबिल न आहियां, मुर्शिद एहसान करे छॾ, तवज्जो करे एहसान करे छॾ। ऐं इहा कैफ़ियत जेका इनखे आहे, इहा कैफ़ियत उनखे अल्लाह पाक जी बंदगीअ में एतिरी त तक़वियत पहुचाईंदी, एतिरी त तक़वियत पहुचाईंदी जो उहो शख़्स, उहो मुरीद पाण खे रब करीम जी कंहिं बि नेमत जे क़ाबिल न सम्झंदो, इन दर्जे जो शुक्र कंदो रहंदो। चवंदो या अल्लाह मां इन अखियुनि जे बि क़ाबिल न हुउसि, तुंहिंजो शुक्र आहे, तो एहसान कयो आहे। मुंहिंजी बंदगी अहिड़ी आहे जो आउं ॾंदनि जे बि क़ाबिल न आहियां, ॿारनि जे बि क़ाबिल न आहियां, शकिल सूरत घरवारी माल दौलत सिहत जे ई क़ाबिल न आहियां, एतिरो ख़ताकार आहियां, हे तुंहिंजो एहसान आहे परवरदिगार। जंहिंमें बि मुरीद में कैफ़ियत पैदा थियनि न, इहो कॾहिं बि महरूम न थींदो, बल्कि दिन ब दिन इहो तरक़ी कंदो। अगरि जंहिंखे हासिल आहिनि त उहो शुक्र करे, जंहिंखे न आहिनि त उहो तलब करे, कोशिश करे। हिकु अल्लाह पाक जो ख़ौफ़, वरी ॿुधो, पंहिंजा गुनाह यादि अचनिसि, हर वक़्तु पाण खे क़सूरवार सम्झे। अजब ॻाल्हि इहा आहे, जंहिंखे पंहिंजूं ग़लतियूं यादि न ईंदियूं आहिनि, उहो कॾहिं बि पाण खे क़सूरवार न सम्झंदो। इहो शैतान जो धोखो आहे। जंहिंखे बि पंहिंजी ग़लती नज़र ईंदी न, उहो ई पाण खे क़सूरवार सम्झंदो ऐं उनखे ई तौबह नसीब थींदी। अहिड़ी आदत, अहिड़ी फितरत रखण वारो मुरीद कामयाबु थींदो आहे तरीक़त में मुर्शिद वटि। ऐं ॿियो हू एहसान मञींदड़, शुक्र कंदड़ मुर्शिद खां शुरूआति अल्लाह ताला जी बंदगी में तक़वियत पैदा थी। ॿ नसीहतूं हुयूं अल्लाह तबारक व तआला जे हुज़ूर में, ऐं पंहिंजे नसल, अहलो अयाल, फैमिली, औलाद ऐं तमामु निस्बत रखण वारनि दोस्तनि जे लाइ दुआ कयां थो त या अल्लाह ई कैफ़ियत अता फ़रमा, असांखे महरूमी खां बचा। ऐं आम माण्हू इन कैफ़ियत खां महरूम हूंदो अथव। आम माण्हू ऐं अहलुल्लाह जी केतिरा ई सोहबत में वेंदा आहिनि, पर इन कैफ़ियत न हुजण जे करे उहे महरूम थी वेंदा आहिनि। अल्लाह ताला जी पनाह, अल्लाह ताला जी पनाह। त हीउ अॼोको दरसो बयानु इहो हुयो जेको मुंहिंजो ख़्यालात अगरि तव्हांखे ज़हन में वेहिजी वियो त रमज़ान मुबारक जे घड़ियुनि में बहितरीनु लज़त हासिलु थींदी। यानी अल्लाह तबारक व तआला जेको रमज़ान रोज़ो, बल्कि ईअं कैफ़ियत पैदा थी सघे थी या अल्लाह ऐं रोज़े रखण जे त क़ाबिल ई न हुयो, से तुंहिंजो एहसान आहे, तो रखण जी तौफ़ीक़ ॾिनी, केतिरो हिनखे लज़त मिलंदी। हदीस पाक में चए थो हिकिड़ा अहिड़ा बि माण्हू आहिनि जिन खे रोज़ो उन ई बुख खां सवाइ को फ़ाइदो ई न ॾींदो, यानी बसि उनखे को फ़ाइदो न, छाजे करे उहो कैफ़ियत खां महरूम आहे। त बंदो हम वक़्तु शाकिर बणिजे ऐं ताइब बणिजे, तो कॾहिं बि महरूम न थींदो। अल्लाह तबारक व तआला जो हुज़ूर में दुआ आहे परवरदिगार अमल करण जी तौफ़ीक़